नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में इसराइली दहशतगर्दी ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीनियुनि जे हक़ में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे टाइगरनि पारां इंसाफ़ हाउस खिपरो खां रैली कढी वई है। रैली खिपरो जे शहीद चौक ते पहुती। रैली जी अॻुवाणी मुश्ताक जुणेजो, हाजी असलम जट, इमाम बख्श गजू, मीर मोहम्मद हिंगोरो, इमरान जट, रमेश कुमार मेघवाड़ ऐं ॿियनि। इन मौक़े ते मुज़ाहिरीन अक़वामी मुतहदा खां मुतालबो कयो आहे त इसराइल खे दहशतगर्द मुल्क करार ॾेई मथस पाबंदियूं हयूं वञनि ऐं फ़लस्तीनियुनि सां इंसाफ़ कयो वञे। करण जो मक़सदु आहे ही इन लाइ त फ़लस्तीन भाउ जेके असांजा उन्हनि जेके ज़ुल्म थी रहिया आहिनि, उते असां जेके ॿार यतीम थी रहिया आहिनि, उते ज़ुल्म थियो आहे, तमामु घणो ज़ुल्म थी वियो आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु जेको ही असां हक़ में एहतिजाज कयो आहे। इसराइल यहूदी जेको मुल्क हिकिड़ो उन जेको उन ते ज़ुल्म कयो आहे, जंग मुसलत कई आहे, असां उनजे ख़िलाफ़ु आवाज़ उथियारियो आहे। इनशाअल्लाह हिन प्लेटफॉर्म तां असांजो हीअ आवाज़ मीडिया जे थ्रू, अवां जे थ्रू ही असांजो अॻिते पहुचंदो। इनशाअल्लाह असां मीडिया जा थोरा आहियूं जेको असांजी आवाज़ अॻिते पहुचाईंदा आहियूं। इसराइल ज़ुल्म करे रहियो आहे फ़लस्तीन। ॾिसो केतिरनि टाइम खां 15-12 ॾींहं थी चुको आहे, उन बमबारी उनजी हली रही आहे। न त फ़लस्तीनी आहिनि वीचारा, उनजा ॿार सेव द चिल्ड्रन जी तव्हां रिपोर्ट ॾिठी हूंदी त तमामु घणा ॿार मुतासिर थिया आहिनि, उन में मरिया विया आहिनि। त पूरी दुनिया ख़ामोश आहे। असीं इहो चऊं था त वज़ीर आज़म इमरान ख़ान त पूरे मुल्क में कॉल ॾिनी आहे, पर ईअं 52 मुसलमान जेके मुल्क आहिनि उन सभिनी में कॉल ॾिनी वञे ऐं हिकिड़ो ट्विटर ते ट्रेंड हले जेको सभिनी पूरी दुनिया हलाए, जंहिंमें इसराइल टेररिस्ट करार ॾिनो वञे। बिल्कुलु ॾिनो वञे, असीं त चऊं था, पर पूरी दुनिया चए जो एॾी वॾी दहशतगर्दी कंहिं मुल्क कोन कई जेके इसराइल करे रहियो आहे। फ़लस्तीन जे हक़ में इसराइल जे ख़िलाफ़ तमामु वॾी ज़्यादती थी रही आहे, काफ़ी ॾींहंनि खां ज़्यादती थी रही आहे ऐं असांखे तमामु अफ़सोस सां चवणो पए थो त अरब मुल्क ख़ामोश आहिनि। उन्हनि जी ख़ामोशी ते बि असांखे अफ़सोस आहे। हिकु तरफ़ जेके ईसाई आहिनि उहे सभु उनजी सपोर्ट कनि पिया, यहूदी सपोर्ट कनि पिया, अरब मुल्कनि जी बि ख़ामोशी आहे। उन ते हैरत थिए थी। असां चाहियूं था त अरब मुल्क बि सुजाग थियनि। आज़म इमरान ख़ान जी हिदायत ते सॼे पाकिस्तान में एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। फ़लस्तीन ते जेके ज़ुल्म थी वियो आहे, 27वीं रमज़ान खां ज़ुल्म शुरू थी वियो आहे। इसराइल जेके बमबारी करे रहियो आहे, नंढा बच्चा ॿार जेके उते शहीद थी रहिया आहिनि, असां हुनजी हिमायत में इसराइल जे ख़िलाफ़ु निकिता आहियूं। ऐं इसराइल उहो मुल्क आहे जेको सॼी दुनिया खे ख़बर आहे, जेको फ़लस्तीन ते हर रमज़ान में ज़ुल्म करे थो। असां इन खे इंसानी हक़ूक़ जी तंज़ीमनि खे, अक़वाम मुतहदा खे, सॼी दुनिया खे बावर तक करायूं इहो इन्हनि खे फ़लस्तीन खे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं इन्हनि ते इहे ज़ुल्म ख़त्म करायो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।